अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान कंदो पियो आ छा गुमान कंदा माण्हू अन युतरकू छॾिया वेंदा अन यकूलू आमन्ना चवंदा असां ईमान जो आ अल्लाह अल्लाह जे रसूल दे छा न आज़माया वेंदा। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान कंदो पियो आ दुनिया जो जान आज़माए जो जान आ नज़र कजा जे मुंड में मिसाल दिनो आ न ज़मीन जे अंदर पोख थींदी आ कॾहिं सारुनि जो फसल आ कॾहिं कणक जो फसल आ कॾहिं फुटनि जो फसल आ कॾहिं कमनि जो फसल आ पर पंहिंजे टेम ते पोख लुभी वेंदी आ ज़मीन साॻी आ सारुनि जी मौसम हली वई वरी कणक जो टेम आयो आ ज़मीन साॻी आ कणक लुभी वई ज़मीन साॻी आ सारियूं लुभी वयूं ज़मीन साॻी आ कम जो हलियो वियो ज़मीन साॻी आ फुटी हली वई ज़मीन साॻी आ। तव्हां असांजे ज़िंदगी जो मिसाल भी इहो आ इन दुनिया जे जान दे इन दुनिया ज़मीन जे तकदीर दे नज़र कजा के मोर आया मोतबर आया नवाब आया खान आया आखिर दुनिया जे जहान में हलिया विया अहिड़ा भी जवान गुज़रिया जेके ॾह चौकीदार बंगलनि ते रखंदा सीट करे घुमंदा गाॾियुनि पराडनि कोहनि ज़मीन जा मालिक पर वञो अॼु जवान कब्रुनि में सुता पिया थी मण मिटनि जा पयान को नालो वठण जे लाइ तयार न आहे पतो पियो त दुनिया जो जहान मुसाफ़िर खानो आहे। उलमा खां ॿुधंदा हिकिड़ो पेनू